घारे जे पोरियत मोहम्मद फारूक जो खे दिमाग़ जे कैंसर जो इलाज कराइण जी अपील कई आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मोहम्मद फारूक जो खे चयो त 2012 खां खेसि मथे में सूर पवण शुरू थियो, जेको नासूर बणिजी वियो। हुन चयो त 2 भेरा ऑपरेशन करायो आहे पर को बि फ़र्क़ु नाहे पियो, जॾहिं त 3 भेरे सर्जरी कराई, इन बावजूद को फ़ाइदो नाहे पियो, जंहिं सबबु हू बिस्तर ते पियल आहे। मूंखे हिकिड़ो ऑपरेशन थियो, वो नाकाम हुयो। ॿियो ऑपरेशन थियो, वरी गंढो मुड़ी वियोसीं। जना मां वरी 3 सर्जरी करायूं कि वॾी VIP सर्जरी थींदी पोइ तूं सही थींदे। मुंहिंजो वरी डॉक्टरनि प्लास्टिक सर्जरी कई, पूरी खोपड़ी ज़ाहिर करे टंगी मां गोश्त कढी उहो हयूं। वरी 2-3 महीना कमु कयूं, बचनि जी रोज़ी कयूं, वरी दुबारा दाणो मुड़ी वियो। मोहम्मद फारूक जोखे जे वालिदैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वसवारनि खां अपील कई त संदसि नौजवान जो इलाज कराए हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।